धाड़ेलनि जा वॾा थाक मौजूद आहिनि। मुग़वी वॾनि माण्हुनि जे सेक्रेटरीज़ खे पैसा ॾेई बाज़ियाब थियनि था। सभिनी खे ख़बर आहे, पुलिस छो बेख़बर आहे। पुलिस खे वॾनि माण्हुनि में हथ विझणो पवंदो। सिंध हाई कोर्ट सखर बेजा अमन अमान बाबति केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। गॾु सेक्रेटरी आईजी सिंध, डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ अदालत में पेश थिया। आईजी सिंध पारां वक़्तु घुरण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। जस्टिस सलाउद्दीन पहवर रिमार्क्स ॾींदे चयो त घोटकी, कश्मीर ऐं शिकारपुर ज़िलनि में कमांडोज़ मुक़ररु छो नथा कयो, मिलिट्री सां गॾु ऑपरेशन छो नथो कयो वञे। डेट मेरे से मांग रहे हैं। ये जाहिर है कि एक ऐसा काम है जो कलेक्टिवली सारे जितने इसमें कंसर्न एलिमेंट है उनको एक ही पेज पे लाके फिर डेट दी जा सकती है। मैं ऑन माई ओन उसका डेट दे दूं, ये मुनासिब नहीं है। नेचुरली मुझे गवर्नमेंट से भी कंसल्ट करना है इस पे। अगर आर्मी ऑपरेशन करती है तो नेचुरली उनको भी एक पेज पे लाना होगा। तो ये ज़ाहिर प्रपोजल बनेगा और ये सारी चीजें तभी होती है जब एक कानून है, उस कानून के बेसिस पे आप आर्मी को कॉल करते हैं। आप 10-15 साल पीछे चले जाएं, यहाँ पे कन्वर्ट चलती थी, आप हैदराबाद से आगे निकल नहीं सकते थे। मैं मानता हूँ ये प्रॉब्लम है, मतलब ये कि मैं ये कहूँ कि प्रॉब्लम नहीं है, प्रॉब्लम है और उसको हमने सबने मिलकर फेस करना है। और जुडिशरी में भी आज मैं शुक्रगुजार हूँ, उनका ये भी पॉइंट ऑफ व्यू था कि हमने मिलकर ये काम करना है। हम एक दूसरे को क्रिटिसाइज करके चीजों को मतलब खराब नहीं करना, ठीक करना है। रुगो पुलिस जी ॻाल्हि न आहे, क्रिमिनल जस्टिस निज़ाम खे बहितर करणो पवंदो। कचे में ऑपरेशन लाइ अकेले सिर तारीख़ नथो ॾेई सघां। हुकूमत खे एतमाद में वठणो पवंदो। फौज खे ऑपरेशन में शामिल करणो आहे त उन खे बि एतमाद में वठणु ज़रूरी आहे। आईजी पुलिस गुलाम नबी मेमन चयो आहे त 15 साल अॻु सूरत हाल ख़राब हुई, माण्हू काफ़िले जी सूरत में घुमंदा हुआ, हाणे अमुन आहे। सिर जी क़ीमत मुक़ररु थियण बाद 1300 खां वधीक धाड़ेलनि सरेंडर कयो आहे। सखर पुलिस एहतसाब अदालत वञी जज फरीद अनवर काज़ी खां ओचितो सिक्योरिटी वापसि वठी छॾी। जज फरीद अनवर काज़ी पारां सिक्योरिटी वापसि करण ते ॻणतीअ जो इज़हार। सिक्योरिटी फराहम करण लाइ एसएसपी सखर खे ख़त में चयो वियो आहे त पुलिस सिक्योरिटी ऐं स्क्वाड खे हटाइण जज जी ज़िंदगी लाइ ख़तरो आहे। 2017 ईस्वीअ में एहतसाब अदालत ते हमला थी चुका आहिनि। कुझु बि थियो त ज़िम्मेवार पुलिस हूंदी। जजिस लाइ सिक्योरिटी ज़रूरी आहे। सिक्योरिटी वापसि थियण ख़तरे खां ख़ाली न आहे। मुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे त जीअं हमिलो कराए सघिजे। IMF जी हिकु वधीक फरमाइश पूरी। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे व्याज जी शरह में 3% वाध करे छॾी। स्टेट बैंक जो चवणु आहे त 3% इज़ाफ़े खां पोइ व्याज जी शरह 17% मां वधी 20% थी वई आहे। गुज़िरियल महीने बि व्याज जी शरह में 1% वाध कई वई हुई। डॉलर पाकिस्तानी रुपए खे लताड़े छॾियो। इंटरबैंक में 18 रुपया 99 पैसा महांगो थियण बाद 285 रुपयनि जो थी वियो। गुज़िरियल ॾींहुं बि डॉलर जी अघ में 4.5 रुपया इज़ाफ़ो थियो हो। रुपए जी क़दर में घटिताई खां पोइ सोन जी अघ में बि रिकॉर्ड इज़ाफ़ो। फी तोलो 9,400 रुपया महांगो थियण खां पोइ 2,05,000 रुपयनि जो थी वियो। मुल्क दुश्मन अंसर पाकिस्तान जो ॾेवालो निकिरण जूं ख़बरूं पखेड़े रहिया आहिनि। हाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार मुल्क जी डिफॉल्ट थियण वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। ट्वीट कंदे इसहाक डार चयो त IMF सां वर्चुअल ॻाल्हियूं अॼु ॿीहर शुरू थींदियूं। उमेद आहे त स्टॉक लेवल जो मुआइदो ईंदड़ हफ़्ते तइ थी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी मुलाक़ात। क़ौमी सलामती ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई।
इलेक्शन कमीशन पंजाब ऐं केपी में चूंडुनि जी तारीख़ बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते आइन जी रूह मूजिबि अमल दरआमद जो फ़ैसिलो करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत ते इजलास में अदालती फ़ैसिले जो जाइज़ो ज़रियनि मूजिबि इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पंजाब में चूंडुनि जी तारीख़ बाबति सदर ऐं केपी में इलेक्शन बाबति गवर्नर सां राब्तो कयो वेंदो। सिक्योरिटी लाइ घरू वज़ारत ऐं घुर्बल रक़म लाइ नाणे वारी वज़ारत खे ख़त लिखण जो बि फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में 23 जनवरी ते थियल बिजली जी डिघी ब्रेक डाउन जी ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾियण जी हिदायत करे छॾी। लॉ एंड लॉसेस ऐं बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ बि सख़्त कार्रवाई जी हिदायत। पंजाब के अगूने वडे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जो प्रिंसिपल सेक्रेटरी मोहम्मद खान भट्टी बलोचिस्तान में गिरफ्तार। डीजी एंटी करप्शन लाहौर चयो आहे त मोहम्मद खान भट्टी के बलोचिस्तान में सरहद पार करण की कोशिश दौरान गिरफ्तार किया वियो आहे। हाणे कोयटिया पुलिस की हिरासत में आहे। खेस जल्द पंजाब मुंतकिल किया वेंदो। हर हिसाब से मर्दमशुमारी को साफ, शफाफ और आपके मुल्क में जो डायनामिक्स है उसको देखकर किया जाए। कोई ऐसे नताइज ना है जिससे किसी भी शख्स को किसी भी पॉलिटिकल पार्टी को कोई एतराज हो। 2018 में इमरान खान के खिलाफ पिटीशन होती है कि इमरान खान ने अपने औलाद छुपाई है। अदालत कहती है उसका फैमिली मैटर हम डिस्कस नहीं कर सकते। अब 2018 में उसको ये क्लीन चिट मिल गई। अगर वो उस वक्त जो आपने एक मुल्क में कह रहा हूं कि एक कानून होना चाहिए, जो आपने इसके साथ किया, सिंध में किसी लीडर के साथ किया, अगर वही आप वहां पे कर लेते जो इस्लामाबाद में कहीं पे आपकी पिटीशन गई थी, तो आज इमरान खान के इलेक्शन कमीशन में वो नामजदगी फार्म वो रद्द होते, वो ना मुल्क का वजीर आजम होता, ना मुल्क में ये तबाही होती, ना मुल्क में इकॉनमी बर्बाद होती, ना मुल्क में इस तरह का जो इस वक्त इदारों के खिलाफ एक साजिशों का पूरा एक ऐसी चीजों पर सजाएं होती है। इसके सारे केसेस ओपन एंड शट केसेस है। इसके हर मुकदमा इसका जो है वो सजा का मुकदमा है, लेकिन सजा तो क्या आज तक कोई अरेस्ट भी नहीं कर सकता। सिंध हुकूमत मुल्क में साफ ऐं शफ़ाफ़ आदमशुमारी चाहे थी। आदमशुमारी जा नतीजा अहिड़ा हुअण घुरिजनि जेके सभिनी खे क़बूल हुजनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त इमरान खान ख़िलाफ़ 2018 में मुबैना धीअ जो केस आयो। अदालत ख़ानदानी मामिलो करार ॾेई ॿुधणी न कई। उन वक़्तु केस जो फ़ैसिलो कयो वञे हा त मुल्क में एतिरी तबाही न थिए हा। पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ ओपन एंड शट केस आहिनि, पर के सज़ा मिलण ते परे जी ॻाल्हि गिरफ़्तार बि नथो कयो वञे। पाकिस्तान की हालत देवाले जहिड़ी थी वई आहे। मुल्क के नई ऐं शफ़ाफ़ मैंडेट की ज़रूरत है। इस्लामाबाद हाई कोर्ट इस्लामाबाद में 120 ॾींहं अंदर मकानी चूंड कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत इंट्रा कोर्ट अपीलन ते फ़ैसिलो ॿुधाईंदे दरख़्वास्तूं उपलाए छॾियूं। अदालत हुकूमत के वफ़ाक़ी राजधानी में तकबंदियुनि वारो मसलो जल्द हल कंदे 120 ॾींहनि में चूंड कराइण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच अदालत में पेश न थियण ते एसएसपी नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफीअ खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। खेसि किथे बि पोस्टिंग न ॾियण जी हिदायत। अदालत चयो त एसएसपी नौशरो फिरोज केरु आहे, अदालत में छो नाहे आयो, खेसि हटायो वञे ऐं किथे बि पोस्टिंग न ॾिनी वञे। इस्लामाबाद जी अदालत रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अमजद शोएब खे केस मां बरी करे छॾियो। आज़ाद करण जो हुकुम। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अमजद शोएब के पुलिस 27 फरवरी ते इस्लामाबाद पुलिस गिरफ्तार कयो हो। अदालत दलील ॿुधण बाद रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अमजद शोएब खे केस मां बरी कयो। लगाने
ऐं बलोच सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। बलोचिस्तान ऐं सिंध में रहंदड़ बलोच पंहिंजो सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलीज़ ऐं रंगारंग प्रोग्राम।